आगाह कयूं पिया। गॾा पुलिस जो छापो फैसलाबाद जे 16 सालनि जी नारी हथ नारी पारां साण ज़्यादती करण जूं दाहूं कयूं वियूं आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया मलीर मां छापे दौरान नारीअ खे बंगले में बाज़ियाब करायो वियो आहे। गॾा पुलिस ऐं चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटीअ जो इहो चवणु आहे। मलीर जे इलाइक़े गॾा में बाज़ियाब करायल पंजाब वासी नारीअ सां मुबैना तौर ज़्यादतीअ जी तस्दीक थी आहे। फैसलाबाद वासी नारी पुलिस खे ॿुधायो त खेसि नशो ॾेई ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी हिकु बंगले ते छापो हणी नारीअ खे बाज़ियाब करायो। पुलिस मूजिबि हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे नारी खे मेडिकल लाइ माणियो आहे। मलीर मां अवांखे आगाह कयूं पिया। मलीर जे इलाइक़े गॾा मां बाज़ियाब करायल पंजाब वासी नारीअ सां मुबैना तौर ज़्यादतीअ जी तस्दीक थी वई आहे। फैसलाबाद वासी नारी पुलिस खे ॿुधायो त खेसि नशो ॾेई ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी हिकु बंगले ते छापो हणी नारी खे बाज़ियाब करायो। पुलिस मूजिबि हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे नारी खे मेडिकल लाइ माणियो आहे। मलीर जे इलाइक़े गॾा मां बाज़ियाब करायल पंजाब वासी नारीअ सां मुबैना तौर ज़्यादती कई वई आहे। फैसलाबाद वासी नारी पुलिस खे ॿुधायो त खेसि नशो ॾेई ज़्यादतीअ जो निशानो बणायो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी हिकु बंगले ते छापो हणी नारी खे बाज़ियाब करायो। पुलिस मूजिबि हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे नारीअ खे मेडिकल लाइ माणियो आहे। आगाह कयूं पिया मलीर मां मलीर जे इलाइक़े गॾा में बाज़ियाब करायल पंजाब वासी नारीअ सां मुबैना तौर ज़्यादती कई वई आहे। फैसलाबाद वासी नारी पुलिस खे ॿुधायो त खेसि नशो ॾेई ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। वहीद मुराद सियाल असांखे जॉइन कयो आहे। वहीद आगाह कजो। जी वक्त गॾा पुलिस पारां छापे दौरान हथ कयल पंजाब जे फैसलाबाद जी जेका रहवासी नारी आहे महक, उनखे गॾा जे हिकु बंगले मां हथ कयो वियो आहे। नारीअ पुलिस अॻियां जेको आहे सो दायो आहे त मूंखे कुझु ॾींहं अॻु में फैसलाबाद में हिकु शहरी जेको आहे सो अगवा करे हिकु हंधि जेको आहे लिकायो, उन मूंसां ज़्यादती कई। जंहिंखां पोइ वरी मूंखे जेको आहे कराची जे गॾाब जे इलाइक़े में हिते बंदि कयो वियो। उते मूंखे हिकु हफ़्ते जे लाॻियो जेको आहे त मूंसां तमामु वॾो ज़ुल्म थियो आहे, ज़्यादती मूंसां थी कई वई आहे। ऐं जॾहिं त घर जो बि तमामु कमु करायो पियो वियो। उन हवाले सां SHO गॾा पाए हुन सां जॾहिं राब्तो कयो त हुन KT न्यूज़ खे ॿुधायो आहे त गॾा पुलिस ऐं चाइल्ड प्रोटेक्शन जेका अथॉरिटी आहे उन जेका कार्रवाई करे 16 सालनि जी नारीअ खे बाज़ियाब करायो। उन बाज़ियाबी जेको आहे पुलिस जे अॻियां इहो बयानु ॾिनो आहे त मूंसां ज़ुल्म थियो आहे। मूंखे हिकु तमामु वॾे तरीक़े सां नशो ॾेई जेको आहे फैसलाबाद मां हिकु माण्हू जेको आहे वठी आयो ऐं हिते मुसलसिल मां हिते कैद में हुयुसि। हुन तमामु वॾा ज़ुल्म ॾिठा आहिनि। उनजे करे उन्हनि जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे पुलिस खे ॿुधायो आहे त हिकु जवाबदार खे पिणु सोगो कयो आहे। जॾहिं त उन जेके ॿिया साथी आहिनि उहे फरार आहिनि। चाइल्ड प्रोटेक्शन जेका अथॉरिटी आहे उन इहा दावा कई त जेका नारी आहे उनजी उमिरि सिर्फ़ु 16 साल आहे। इन जे करे अॼु हिन वक़्तु जेको आहे हुनखे अस्पताल मुंतकिल करे उनजो जेको आहे मेडिकल कराए वधीक जेको आहे जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कईंदी। जी वहीद इहो ॿुधाइजो त जंहिं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे उनजो तालुक़ु कहिड़े शहर सां आहे? जॾहिं SHO सां ॻाल्हि ॿोल थी ऐं SIO जेको गॾाप आहे जांच पुलिस जेको ऑफिसर आहे, असां बार बार हुन खां नाले पुछा करण जी कई त लॻे पियो हू बाअसर आहे। इन करे बाअसर जो पुलिस जेको SIO जेको जांच ऑफिसर आहे गॾाप सिटी थाणे जो, उन बार बार राब्तो करण ते उहो जेको बाअसर जेके आहिनि उनजा नाला ॿुधाइण खां मुकमिल तौर ते इनकार कयो आहे। न वरी हू जेका FIR कटी वई आहे उनजो बि SIO जेको आहे तफ़सील न पियो ॾे। पर जॾहिं कार्रवाई बाबति जो KT सॼा तफ़सील उन जे साम्हूं रखिया त SIO इन मामले खे लिकाइण जी कोशिशि कई आहे। लॻे पियो त जेका जांच पुलिस आहे उहा वॾी गड़ी रिश्वत एवज़ जेको आहे नारीअ जो केस पिणु लोड़ण जी जेका कोशिशि में रुधल आहे। जांच पुलिस हिन वक़्तु ताईं के बि जेको आहे अंग अखर ॾियण लाइ तयारु न आहे। पर जॾहिं त ऑपरेशन पुलिस जेको SHO आहे उनजो इहो चवणु आहे त जेको बाअसर आहे उहो तमामु वॾो जेको आहे सो ज़ालिम पियो लॻे। जंहिं मासूम नारीअ खे फैसलाबाद में ज़्यादती जो निशानो बणाइण खां कराची वठी अची उन्हनि खे लिकायो आहे। ऑपरेशन जी पुलिस जा दावा जेके जवाबदार केॾा बि वधीक बाअसर हूंदा उन्हनि जा नाला बि ज़ाहिर कया वेंदा। अॼु मेडिकल कराइण खां पोइ वधीक उन जे ख़िलाफ़ कार्रवाई पिणु कई वेंदी। जी वॾी महिरबानी वहीद मुराद सियाल तफ़सील ॾियण जे लाइ।